एक ॿी अहम ख़बर वांखे ॾियूं पिया मौसम जे हवाले सां। मौसमियात खाते अॼु शाम कराची में बरसात जी अॻकथी करे छॾी आहे, जॾहिं त शहर में गर्मी पद 27 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मौसमियात खाते अॼु शाम कराची में बरसात जी अॻकथी करे छॾी आहे। शहर में गर्मी पद 27 सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मौसम जे हवाले सां अपडेट करे रहिया आहियूं त अॼु शाम कराची में बरसात जी अॻकथी कई वई आहे। शहर में गर्मी पद 27 सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो आहे। मौसमियात खाते अॼु शाम कराची में बरसात जी अॻकथी करे छॾी आहे। शहर में गर्मी पद 27 सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो आहे। मौसमियात खाते अॼु शाम कराची में बरसात जी अॻकथी करे छॾी आहे। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया मौसमियात खाते अॼु शाम कराची में बरसात जी अॻकथी करे छॾी आहे। शहर में गर्मी पद 27 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो आहे। मौसमियात खाते पारां इहो ॼाणायो वियो आहे।